हर क़िस्म जी तारीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जंहिंजी ज़ात मुस्तहिक़ आहे त पाण हमेशह सदा उन जी वखाण बयानु कयूं। तमाम तारीफ़ूं उन कुल काइनात जे ख़ालिक़ लाइ, जे ख़ालिक़ ख़ल्क़ समूरी, माण्हू जिन मलक हुज़ूरी, उब ज़मीनो निखत नूरी, माणक मोती मुश्क खथूरी, रातियों ॾींहुं मुदू ऐं मां नाही दणी रेखा दरगाह। हर क़िस्म जी तारीफ़ सदाईं अल्लाह रब्बुल आलमीन लाइ। दुरूद ऐं सलाम जा नज़राना तमाम अंबिया ने तमाम रसूल मथे, ख़ुसूसन आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे, जंहिं रसूल जे अचण मथे कंहिं चयो त आयो मीर मोहम्मद घोट जाओ जामन जो जामोट, प्रीम आए थी पालोट, ख़ुशि थई ख़ल्क़त गई खोट, वण टण वासिया थी वण फोट, चाह मां कड़ियो चोट, किसरा जो पर केरे कोट, अहिड़ो अरबी सो अणमोट, कहर कंबाया कुल कुफरान, वञा कुरैशियता कुर्बान। इन कुरैशी मथे सलातो सलाम। फअल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हज़रत मौलाना सलीम साहब जेको हिन बस्तीअ जा रिहाकू आहिनि, उन्ही अक़ीक़े जी निस्बत से पाण मिणी के दावत ॾिनो। अने दावत में ख़ुसूसन तमाम नौजवान उलमाए किराम, असांजा जेको बुज़ुर्ग मियां जी मस्जिदनि जा इमाम, इन मिणी के दावत हलायो। अने आम मिणी मुअज़्ज़िज़ीन के इन ते हिन मजलिस अने बज़म जा हाज़िर बनायो। मौलाना जी तरफ़ा आमणी के इन लफ़्ज़ से आऊं भली करे ॾियां थो त भले आया भला तेरी हुई अवां जी इंतज़ारी, दर्शन थियो दीदू थियो लथी मन मोजारी। भले आया भला तेरी हुई अवां जी इंतज़ारी, दर्शन थियो दीदू थियो लथी मन मोजारी। अवां ॾिठे मौला सलीम जी तरफ़ा अवां ॾिठे उमराणी चए थी वई मौज बहारी, साईं कंदो सोभारी हिन मिठड़नि जी मजलिस के। अक़ीक़े जी मजलिस है, दावत है अक़ीक़ो। त उलमाए किराम वेठा आहिनि, इंशाअल्लाह मसला तव्हांखे ॾसियो हूंदो, ॾसींदा रहंदा, पर राजी मसलो इहो त अक़ीक़ो सुन्नत मुअक्कद आहे। अक़ीक़े जे जानवर जे अंदरि कई कौल त अहिड़ा आहिनि जे कुर्बानी जा शर्त आहिनि, पर आऊं इहो सम्झां थो जो कुर्बानी जा बड़े शर्त न आहिनि। अक़ीक़ो सिर्फ़ न सिर्फ़ नंढड़ो जेको जानवर ॾियो, ॿाकरो रेडो, इन जे अंदरि जो आहे, वॾे जानवर में न आहे। सवाब ने सुन्नत 7वें ॾींहुं आहे, पोइ पाण अक़ीक़ो कयूं, अल्लाह क़बूल करे थो। मूं अक़ीक़े जो दर्स केतिरो ॾिनो, पर उथे हिकिड़े साथी चए तव्हारे हिन दर्स मथे ते असां अमल कयो त मुंहिंजे छोरे जी तरफ़ा सॼो वॻ बकरीअ जो अक़ीक़ो करणो पवंदो। ॿई तकरीर कयो। अच्छा, ॿिए मौज़ू ॾांहुं अचो। अल्लाह ताला ज़िंदगी ॾिने, क़ीमती ज़िंदगी आहे। अने इन ज़िंदगी जे बारे में अल्लाह ताला पुछंदो, सॼी ज़िंदगी जे बारे में पुछाणो थींदो। पोइ उते जे पाण पास थी वियासीं त बहितर, जे फेल थी वियासीं त ॾुखियो ॾींहुं थींदो। सारी ज़िंदगी जो सवाल थींदो जो केत ज़िंदगी गुज़ारिया अल्लाह जी इबादत इताअत फरमा बरदारी में या नाफरमानी में। ज़िंदगी जो जेको हिस्सो आहे उहो आहे जवानी। जवानी जे बारे में पेशल सवाल थींदो जे हीअ जवानी आहे केत गुज़ारिया। तंहिं लाइ जवाने खे अने उम्मत इस्लामिया की पैगाम है, अलफ अखियूं आहिनि जो करार थी इसरार थी, जांच जेकी जा बजा अज जाम जम जिनसार थी, हर हंदा हेलियूं हलाऊं हालत होशियार थी, रब ताला से तवक्कुल हर तरह तैयार थी, मर्द थी मैदान में न तो मणे मुर्दार थी, सिर्फ वधी सालार थी। उम्मत इस्लामिया की सोचूं खपे, नौजवान बुजुर्ग असांजी मुसलमान मां ने भेण बहसीत मुसलमान हालात का आगाही कई के पे
अने पंहिंजो माहौल माशरो किॾा वञे पियो। को हमेशह पंहिंजी उहा रफ़्तार बेढंगी हूंदी। हर नओं सिज तुलू थियो नई ख़बर आ वई। अने रात जो अंधेरो जा नाई छायो। तंहिंखां मोंदो उम्मत मथे कहिड़ा पहाड़ ज़ुल्म जा टुटा ई पाण मथे ख़बरूं अचे पियूं। तॾहिं ज ई पैगाम है अलफ अखियूं आइन जूं कर। मौलाना अबुल कलाम आज़ाद रहमतुल्लाह अलैह चवंदा हुआ त हिकिड़े इंसान जी निंद्र हल्की फुल्की आहे, हिनखे मामूली सॾु कयो थी वेंदो, पोइ अमुक झंझोड़णो पवंदो। अने जे कॾहिं कंहिंखे एॾो छाछोड़ियूं था दौड़ियूं था जो नथो थिए त यकीन सम्झो जो इहे निंद्र मौत जी निंद्र आहे। पाण मथे हेॾा हादसा आया, हेॾियूं आफ़तूं आयूं, अहिड़ा गंभीर क़िस्म जा वाक़िया मुस्लमाननि लाइ बनिया। अने मुस्लमान अञा ई पान की खाई उते थुक थुक पियो करे। इहा हालत आहे पाण खे पंहिंजी ज़िंदगी बदिले करी। जवानी इतनी कीमती है, क़यामत वारे ॾींहुं बेशुमार इंसान वॾी तादाद में लखें करोड़नि जो को आंकड़ो न अर्श अज़ीम जी छाई में हूंदा क़यामत वारे ॾींहुं। उन्हीं मां हिकिड़ो गुरु बेशुमार इंसान मथे मुश्तमिल जवाने जो नौजवाने जो हूंदो जंहिं पिन जी जवानी अल्लाह जी इबादत में गुज़ारे। मोबाइल मथे दाब दूब या खोटियूं मूवियूं हलाए करे ज़िंदगी न गुज़ारियो, बल्कि अल्लाह जी इबादत में गुज़ारियो। ये अल्लाह जो बंदो है जवान था, और बंदगी करे तो बंदो थींदो। बस जो बोर्ड भुज जो हुए अने भुज न वेंदल वे तो खोटो बोर्ड है। बंदे ला बंदगी जरूरी है। बेबंदो आई बराबर बियो न बाए जो कुछ भूली रूस जी रब खा न फिर न तरह में वेंदे रुली। अज खुदा आई खुद खुदा जी खूब कसम ते खुली बाह बम बारूद विच में बुत सिंधन बनया बनी लाश लेलन सरकुलन लकतालन लाचार थी तू न तिन जी खुआर थी अल्लाह अकबर चीज थी। रेडो में न रेडो ढोर उन जो कोई धणी न वे, रुगी तड़छड़ वे न उन जो घर है न वे। ऐ मुसलमान तो रेडो ढोर नहीं है, बेबंदो आई बराबर लगातार तुम अल्लाह जो बंदो हुई न तो जी जिंदगी अल्लाह जी बंदगी में गुजार, प्यारे नबी जी सुन्नत के मुताबिक जिंदगी गुजार। बेबंदो आई बराबर बियो न बाए जो कुछ भूली जरा बराबर पर भली ये न समझे जे अयो मुझो को धनी नहीं। अल्लाह तो के इतला पैदा ना ही कहे जे तो ददका कर पियो सेड़े संदेदा कर पियो हलाल हराम जो पैसो भेड़ो करे जिंदगी गुजारे तो हले वञ ना। अल्लाह तो के पैदा कहे तो के मकसद ला हुआ बंदगी इबादत। बेबंदो आई बराबर बी न भाई जो कुछ भूली रूस जी रब खा न फिर न तरह में वेंदे रुली। कई मुल्क जर अल्लाह जी रसी के छड़े ॾींदा इस्लाम के छड़े ॾींदा तर वञी ॿिया इन मथा पाए था उन्हीं के नेस्तो नाबूद करे छॾींदा। पाण अल्लाह के विसारे छॾींदासीं भुली वेंदासीं त अल्लाह जे दीन खे कीअं नुक़सान कीअं थींदो। पर अल्लाह वटि पाण सफ़ा बेवज़ना बणिजी वेंदासीं, निकम्मा बणिजी वेंदासीं। जीअं जबलोरियो दुकान में पियो केतिरो सुहिणो लॻे थो, वज़न होए थो, पर इन मां घर पंहिंजो बकालो कबियो बाप दूतो कढ लायूं त रही जबलो बेवज़न थी पोइ ओॾे पियो। जेकॾहिं अल्लाह जी इबादत इताअत बंदगी छॾे उन जबले वांगुरु कागर वांगुरु बेवज़ना थी वेंदासीं। पोइ वाचड़िया उॾाईंदा पिया। हर मुस्लमान उम्मत जी हालत इहा आहे। से सना सुभान जी जंहिंजी सना साबित सवाब तो धंधो बुरो है। कन ते आंगर हथ रखी न तूं ॿियनि जो वाखाणो कई पियो वाह वाह कई पियो न, बल्कि तूं वाखाण कर त सिर्फ़ न सिर्फ़ अल्लाह जी वाखाण कर। से सना सुभान जी जंहिंजी सना साबित सवाब उनजी तूं सना ऐं तारीफ़ वाखाण कने त तोखे सवाब थींदो न उनजी तारीफ़ आहे साबित न जे आहे मुस्लमान तो उनजी तारीफ़ न कहे। मुंहिंजी माउ ने भेण अल्लाह जी पाण तारीफ़ न कई त हजर शजर उनजी तारीफ़ में लॻो पियो आहे। केॾा हू पंहिंजी तारीफ़ जो मोहताज आहे। वण टण हजर शजर वन नजम वशजर यसजुदान
मौलवी उठाई जो सही तर्जुमो इंशाअल्लाह पाण खे साम्हूं पेश कंदा। इन जो तर्जुमो आहे वण वलियो अल्लाह खे सजदो पिया कई। ही वण रहियो वल एतिरे मिसाल तरे कूटियुनि जी वल, चिबड़ जी वल, कांग जी वल, दूधी जी वल, करेले जी वल। वण वलियो ई मरे अल्लाह खे सजदो पिया कई। न तव्हांजे सजदे जो कॾहिं टाइम अचींदो? त ज़िंदगी रोज़ घटंदी वञे। न तव्हांजी ज़िम्मेदारी त हिकिड़ी ॿई वॾी आहे, कई वॾी ज़िम्मेदारी आहे त जित आग जले उते आग तूं उजाए, फितनूं थी फितनूं ख़तम कर। मिड़ी खां वॾी तुंहिंजी ज़िम्मेदारी त इहा आहे त अल्लाह जी तौहीद तुंहिंजे सीने से लॻाए न ॿिए ते पुॼाए। अंबिया जो कोन कमु हो, कोन नबी एॾा आया। तमाम ज़माने, हर ज़माने में नबी जेतिरा आया उन जो मक़सद ई जो अल्लाह हिकिड़ो आहे, उनजी इबादत कयो। अने तागूत थी रोकियो। तूं पहिरीं अल्लाह जी इबादत कर, पोइ तागूत करो। कुल्लु मा उमिर मिन दूनिल्लाह फहुव तागूत। हर उहो वस्तु अल्लाह सिवा जंहिंजी इबादत थी थी उहो तागूत। इन तागूत जी इबादत थी ॿिए खे रोक। तोखे लाभ पूरो थींदो, तोखे लाभ ज़बरदस्त थींदो। सीन साणे जिन संदो सुहिणो साईं सतार से करे कसर किसरा ऐं कैसर ते निकरनि कतार। बाग बागी तिन मिलन थिन भोरन जा बतार। तख्त या तख्ते मथे मिले तरफ़ा बेतंद तार। जल्द जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार थी। मरहबा महंदार थी। तू जॾहिं अल्लाह जी तौहीद खे पंहिंजे सीने से लॻाईंदे त ई पण जज़्बो जाॻंदो जीअं तौहीद ऐं ॿिए ते पुॼाई आहे, जेको तौहीद खां मारूम हो। सहाबा इकराम ई मिशन अपनायो, ई जी तरीक़ो अपनायो, तौहीद अपनायो अने तौहीद ॿिए ते पुॼायो। इन तौहीद जी तबलीग, इन तौहीद जी दावत, इन तौहीद जी नशो इशाअत जी तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। लाभ सीन साणे जिन संदो सुहिणो साईं सतार से कसरा कैसरा किसरा ते करे निकरन कतार। किसरा अने कैसर जबरदस्त दुनिया जा बादशाह, अहिड़े बादशाह के साम्हूं टकरायो हो करो नी वठ ने अथावा, पर तौहीद हुई, दिल तौहीद में बुॾल हुई। अने दिल तौहीद से मामूर, लाभ ऐं नतीजो अल्लाह जी तौहीद वञी उनजी महलात में पुॼायो। न नौजवान तुंहिंजे अॼु भाउ खे नथो चए, भेण खे निमाज़ जो नथो चए, अड़ोस पड़ोस में केतिरा गंदा कम थिए त कंहिंखे चए नथो सघे। हाणे पाण ज़बान खे तारो लॻी वियो। करे निकरनि कतार, बाग या बागी मिलनि तिन थियनि भोरिन जा बतार। पोइ त इहा आहे न जॾहिं सर तंहिं मथे कफन बदल हूंदो त शहादत मिले। जन्नत जूं हूरूं मेवा अने जेकॾहिं गाज़ी बनियो त लाभ इनखे दुनियावी माल मता जाम मिलंदो, पर वाह वाला न, अल्लाह जी रिज़ा ला। बाग बागी मिलन तिन थिन भोरिन जा बतार। भूरियूं जन्नत जूं हूरूं, बतार एतिरे शोहर मिले बे तंद तरफ़ा तार। हयो उन मथे ईद अल्लाह जो पैगाम अचे थो, जल्द जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार थी। मरहबा महदार थी। अल्लाह अकबर थी। पंहिंजी ज़िंदगी गफ़लत में गुज़ारियूं पिया। जॾहिं अहिड़ी को मजलिस बर्पा थिए, जलसो इजलास थिए, तेरा थोड़ी वार लाइ पंहिंजो ईमान आसमान ते पुॼी वञे थो। पोइ ई ईमान साव ढिरो थी वञे थो, कीअं न सुस्त 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 बेहद सुस्त थी वञे थो। जॾहिं त शीन शाही या शहादत शर्त शहरी सां मिलनि, पर न गादियूं हिकु घड़ी गिदड़नि खे घेरी सां मिलनि। सरफरोशी फर्ज़ तई फतहो न फेरी सां मिलनि, दोस्त दिलबर दीन दुनिया जो दर्जा दिले सां मिलनि। तरक तोरा कर न दोरा, तुंहिंजो कम तलवार तई रखानू असवार थी। अल्लाह अकबर चई थी। शीन शाही या शहादत, शाही या शहादत ये घरे वेठा हो तैसे न मिले, मोबाइल दाब धूप कयूं पिया, ॿ चारि ॼणे खे मैसेज हलायो तैसे कीअं थिए वारो न।
شین شاہی یا شہادت شرط شہری اساں ملن شرط شہری کرو ہے سی جڑی طاقت کپے بلوان کپے انے کمزور مومن کا طاقتور مومن بھلو ہے صحابہ اکرام طاقتور ہوا شین شاہی یا شہادت شرط شہری اساں ملن پر نہ گادیوں ہے کہ گڑی گدڑن کے گھیری اساں ملن سیارہ کے بھیرا تھیے رگو اونائی جو دے ہوکا وات ایسے نہیں کہ کیے ملے وارو نہیں بکو کھائی بھی نہیں سرفروشی فرض تھی فتحون فیری اساں ملن دوست دلبر دین دنیا جا درجہ دلیری اساں ملن ترک تورا کر ندھورا تو جو کوئی تین پانچ کہیے گو نا انما ہاتھ کٹ صرف اللہ جی رسی کے مضبوط پکڑ آپ صلی اللہ علیہ وسلم فرمائیو تا میں بچیزوں آؤ دے ونجا تو انہیں کے مضبوطی سے پکڑ جا کڈے گمراہ کی نتیندا قرآن ان حدیث انہیں کے مضبوطی سے پکڑ لائے ترک تورا کر ندھورا تو جو کم تلوار تھی رکھانو اسوار تھی اللہ پر چیو تھی وہ حالات توے تیارہ تار پینڈو تیر توفو چھا چواں بہر بر توڑے ہوا میں کیا ہوائین سر سوار تو ندھورا نند میں متھے دھوڑا ایڈا وجہ پیا ایڈا حالات بگڑے پیا انے پاؤں خوابے خرگوش تنجا کھراٹا توے تیارہ تار پینڈو تیر توفو چھا چواں بہر بر توڑے ہوا میں کیا ہوائین سر سواں تو ندھورا نند میں تو سر نگارا نت نواں ہن نوائن نر نواں تو نات سودو ناتواں نات سودو اترے قوم جو لیڈر ہیں آگے وان ہیں تو قوم جے ہی جو ہار ہیں متھے جو موڑ ہیں تو نات سودو ناتواں اترو تو قیمتی ہیں پر انیا بے فکرو قافلو قابو کرائے قافلے سالار تھی اچھو قوم جی قسمت ناریوں کاف قسمت اے قضا ہر قوم لائے ہکڑو قلم قسمت ہکڑے جی کلم سے لکھانی ہے کاف قسمت اے قضا ہر قوم لائے ہکڑو قلم ملک مشرک پیا وٹن تو کہ مشکل ملے ملم پانچ بد عملی جی کرے سستی نے کوتاہی جی کرے روگی دان فریاد لگی پی ہے اٹے جو واندو گوڑے جو واندو ویاں تھیے طرح جگہ وستو جو واندو ہر وستو جو واندو اونارو اچے تر لائٹ پنکھے جو واندو سیارو اچے تر گودڑ دڑکی جو واندو ہر وستو جو واندو کاف قسمت آئیں قضا ہر قوم لائے ہکڑو قلم ملک مشرک پیا وٹن تو کہ مشکل ملے ملم ہو اڈامن اب متے عدل تو جو اوندو علم جت تدر بھی ابتی جوتر وٹھوئی ہو قضا تو قضا موجب قضا کنتار تھی اللہ اکبر چاہیے تھی پڑھ نوجوان بے جی سرم پیو چلے سرم اللہ جی جلے کپے بے جی مرضی تے پیو ہلے نہ اللہ جی مرضی غین گم گم تے کھڑن غازی غزا لائے کچھ نہ کہ جان جانی کہے مٹھی جنت جزا لائے کچھ نہ کہ جان مٹھی نہ کر جترو خطرو اچے کھیلے گن تا ان جان کے فائدو مرنے کا بٹھیا ورنہ ہی چند دیئے تے چکھیوں مکھیوں پھرنے کیے لاب لے غین گم گم تے کھڑن غازی غزا لائے کچھ نہ کہ جان جانی کہے مٹھی جنت جزا لائے کچھ نہ کہ راج سب راضی رکھے ہن کے بھلی کار ہن جی ہاں میں ہاں یہ نہ راج سب راضی رکھے رب جی رضا لائے کچھ نہ کہ بہر بر میں بچا فوجی فضا لائے کچھ نہ کہ بے سبب بستر متے بندہ نہ کر بیمار تھی اللہ حق پر چاہیے تھی چند چھیلیوں گالی تے میں ہکڑی اخلاق جی گال ہے ضروری تو اخلاق میں پاکے آگڑ آئیو کھپے لین دین ہے ویوہار ہے گھریلو معاملو ہے معاشرو ہے مئی میں ہر جگہ تے اخلاق میں پاکے آگڑ آئیو کھپے تو ہی پوٹھیا لام لچھن سان لچھمی رے لچھن لچھمن لچھن لچھن اترے لکھن اخلاق پیارے نبی کے پوچھو تو مڑی کا ودارے جنت میں کئی چیز کھڑی ویندی آپ صلی اللہ علیہ وسلم اخلاق کی طرف چو تو اخلاق جنت میں کھڑی ویندا توحید پوچھیا توحید وغیرہ نہ لام لچھن سان لچھمی رے لچھن لچھمن لچھن ون پچی پرواہ نہ کر پروان پانے پڑ پچھن کوہ کوس کی تو کسن سے کہر کسندے کی کچھن مرن میڑے بلکہ مارے میر تھی موڑے مچھن نر بنی نیزو کھڑی نارو ہنی نروار تھی کر کھڑی کرار تھی اللہ حق پر چاہیے تھی کیونکہ تیارتا تھی اللہ پانے رستہ حل کرنو ہے ہزار سال تو جی حاکمن میں حاک ہوئی دوست تو جی دو بدو ہت دو کا داک ہوئی خاک سب خاکان سودی خاکان ادھر چین عرب ہدائے چین ہدائے خاک سب خاکان سودی خاک پیرن خاک ہوئی ہتو جو اگی جی اگری گری ملاک ہوئی پھرئی وانگر پھرے فتکے تب فارو فار تھی حق میں چھڑ حقدار تھی اللہ اکبر چاہیے
वरी सोजा की जवान के अल्लाह तो के कीमती जिंदगी दिने, गफलत में तो जी जिंदगी न गुजार, पो रणी कने जरा पोड़ो थी न किए की न जरे सुजदो किए की न जरे तो ता कम थी तेरे चोने ले तशबाब यऊद यौमन फाखबरतु मा फालन मशीबो। ऐ लाम लाशो थी मलाशक लश्कर अबरार थी, लाम लाशो थी मलाशक लश्कर अबरार थी, तोर तक छद तक बतक जो तक धड़ी तकरार थी, कि बहन आजार खां आजाद थी आहरार थी, कौम जी सरकर्दगी कर कुर्द मंज किरदार थी, कुर्द सलाउद्दीन अयूबी, कौम जी सरकर्दगी कर कुर्द मंज किरदार थी, सर्द मां सरदार थी, अल्लाह अकबर चीर थी। फिर या मरी के मुबारकबाद दी इन प्रोग्राम में आई बड़े शामिल थिया। मौला सलीम साहब के अल्लाह औलाद अता फरमाए, साइम साहिमा अने हिंटाणे अकीके जी निस्बत से पां भेरा थिया आहियूं त खैर चर्चा हले पई जेकी मौला साहब नालो सिलेक्ट कई, हिकिड़ो नालो आयो शमीम, शमीम शमीम उतरे खुशबू, बेहतरीन नालो सलीम शमीम, साइम वजन भरे तो साइम सलीम शमीम। अच्छा शमीम शीन स्पेलिंग अरबी, जेकॾहिं स्वाद समीम ताए सही है, समीम शीन से बने तो खुशबू, स्वाद से बने था समीम सच्चाई बेबाक मुखलिस, अने ई जेकॾहिं समीम खाली सीन से बने, वो कच्छी में दफ़ा नाला तोड़े चौथा, इब्दुल्ला के इबला चौथा, इब्राहिम के कुरो जनाने चई छॾींदा, मोहम्मद के मामूरो चई छॾींदा, नाला वाला तोड़िया न खपे। बहरहाल वॾी बरकत वारी मजलिस है, ख़ासी मजलिस है, अल्लाह ताला इन मजलिस के कबूल फरमाए, अने जे इन मजलिस के बर्पा करे ला करे मेहनत कई, अल्लाह ताला उन्हें दुनिया ने आखिरत में इन जो बेहतरीन बदलो दे। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।